अस्सलाम वालेकुम नाजरीन, फास्ट न्यूज सगर माया साजिद कोराई। नाजरीन खबर शामिल कर नाजरीन डिप्टी कमिश्नर घोटकी लेफ्टिनेंट रिटायर्ड मोहम्मद खालिद सलीम कादरपुर शेख बंद कादरपुर लोब बंद OGDCL हिफाजती बंद जो दौरो करे इम्कानी ॿोॾ खे मुंहुं ॾियण लाइ कयल इंतजामनि जो जाइज़ो वरितो आहे। उन मौके ते डिप्टी कमिश्नर घोटकी ॻाल्हाईंदे चयो त फुल फोरकास्टिंग डिवीजन पारां गुडू बिराज वटि ॿोॾ जी वार्निंग जारी कई वई आहे। उन करे सूरत हाल खे नज़र में रखंदे समूरनि हिफाजती बदन जी सख़्तीअ सां निगरानी कई वञे त जीअं कंहिं बि क़िस्म जो अनवणंदड़ वाक़ियो पेश न अची सघे। उन खां अॻु आपाशी खाते जे इंजीनियर डिप्टी कमिश्नर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त हिन वक़्तु गुडू बैराज वटि 5,55,000 क्यूसेक पाणी जो रेलो गुज़री रहियो आहे। ॿिए तरफ़ डिप्टी कमिश्नर घोटकी पारां DHO ऐं डिस्ट्रिक्ट मैनेजर PPHIS समेत डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक खे लेटर लिखी हिफाजती बदन सां मेडिकल ऐं वेटरी कैंपूं क़ाइम करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं घोटकी मां त घोटकीअ जे तालीम दोज़ नौजवाननि जो पंहिंजे मुआशरे लाइ तालीमी मैदान में एक बेहतरीन मिसाल कायम करे छॾियो आहे। गुलाम मुश्तबा कलवण ऐं अमजद अली कलवण पंहिंजे कोशिश सां घोटकीअ जे नौजवाननि लाइ हैदराबाद जी अकेडमीअ में स्कॉलरशिप लाइ यूनिवर्सिटी शागिर्दनि खां घोटकीअ में टेस्ट वरिती, जंहिंमें सभई शागिर्दनि शिरकत कई। टेस्ट जो रिज़ल्ट कुझु ॾींहनि बाद पधिरो कयो वेंदो। पास शागिर्दनि खे CSS जी तयारी लाइ स्कॉलरशिप ते हैदराबाद मोकिलियो वेंदो। उन मौके ते इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त बाहिमत नौजवाननि जी कोशिशुनि सां घोटकीअ जा केतिरा ई शागिर्द हैदराबाद जी अकेडमीअ ते CSS ऐं PSS जी मुफ़्त में तयारी करे सघंदा ऐं उन्हनि मां घणनि खे फीस में ख़ासि रियायत पिण मिलंदी। नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं मटियारी मां त मटियारी मीडिया हाउस जे तनज़ीम साज़ी मुकम्मल कई वई आहे। उन सिलसिले में मटियारी मीडिया हाउस जे मरनी मेंबरनि जो इजलास मीडिया हाउस ते मुनक़िद थियो। इजलास में मुनक़ा तौर मटियारी मीडिया हाउस जे जनरल बॉडी ऐं सुप्रीम काउंसिल जो क़याम अमल में आंदो वियो। सभिनी मेंबरनि जे इत्तफ़ाक़ राय सां जनरल बॉडी जा हेठियां उहिदेदार मुंतख़िब किया विया। सदर GM बाबू खासकेली, जनरल सेक्रेटरी रियाज़ चांडियो, सीनियर नायब सदर वकील मेमुन, नायब सदर अब्दुल गफूर मल्ला, खजानची जुल्फ़कार मेमुन, जॉइंट सेक्रेटरी बाबू महमूद खासकेली, प्रेस सेक्रेटरी अली फिजान खासकेली ऐं ऑफिस सेक्रेटरी असदुल्ला मेमुन। उन खां सिवा मटियारी मीडिया हाउस जे सुप्रीम काउंसिल जो पिण क़याम अमल आंदो वियो। प्रोफेसर शौकत मेमुन खे सूब जो चेयरमैन मुंतख़िब कयो वियो, जॾहिं त मुंडीर अहमद खासकेली, कामरान मेमुन, ज़मीर खासकेली खे सुप्रीम काउंसिल जो मेंबर मुक़रर कयो वियो आहे। साफ़िन, वकीलनि, सियासी समाजी शख़्सियतनि पारां मीडिया हाउस ते अची मुबारकूं पिण पेश कयूं, जिनमें एडवोकेट काज़ी अखलास, साफ़ी नौशाद बुखियो, रिजब भोजदार, अमीर अली बुलेदी, इरशाद बुखियो, STP अॻवान याम शौकत अबड़ो, रसूल बख्श सोलंगी, समाजी अॻवान रहमतुल्लाह तुर्क ऐं ॿिया शामिल हुआ। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट